लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख मूंसां गॾु आहिनि सिंध जा गुणा एडवोकेट जनरल लेखक ऐं 4 मार्च जो हिकु हीरो जनाब मसूद नूरानी साहब पाण तव्हांखे गुज़िरियल क़िस्त में वठी हलियासीं पे नवाबशाह पर तव्हां पे चयो त कुझु ॻाल्हियूं रहिजी वियूं जेके कुझु दोस्त तव्हांखे यादि करणा कुझु माण्हू कुझु जेको नवाबशाह मां आयुसि नवाबशाह में जो हाई स्कूल हो उन हाई स्कूल में फैंसी शो उन उते एनुअल फंक्शन थींदा हुआ उते मां फैंसी शो में हिसो वरितो गुलाम रसूल ख़ासि करे ख़्याल में जेको मुंहिंजो दोस्त ऐं ॾाढो अजीब टाइप माण्हू हो उन असां पादरी थिया हुआसीं उन लाइ असीं पादरी सां मिलियासीं फैंसी शो में तव्हांजो रोल पादरीअ वारो अच्छा पादरी थियासीं ॾाढी भई ॼणा उतां पोइ माना ॾाढ़ियूं तव्हां रखायूं या मेकअप कयो मेकअप कयो हा गाउन बाउन सभु पातव बादशाह उन्हनि शयुनि जो वरी खणी आयो तव्हां किथां वठी आयो रचा उहा ॾाढी करे पादरी जहिड़ो पादरी सां मिलियासीं हुन खां ड्रेस वरितीसीं ॾाढो इम्प्रेस थियो असां खां बि इम्प्रेस थियो ऐं ॿियो असांखे जेको माहौल जेको क्रिश्चन जो छाकाणि हिते नर्स हुई उन्हनि जेको मुंहिंजो ॿियो करायो नर्स हिते उते जी नर्स उन्हनि करायो उहो कॉपरेट ॾाढो एनकरेज कई असांखे ड्रेस ॾिनई पोइ त पाए ॾाढी वॾी हणी करे आयासीं ऐं फस्ट प्राइज़ कयोसीं हुन ते असां में ड्रामा ऐं इहो हिन क़िस्म जी शयूं हुयूं हुन थोरो ऐं यादि अचे इलाही माण्हू हुआ सॼा शहर जा जेके चङा मुड़ुस इनवाइटेड हुआ एनुअल फंक्शन हो लोकल रोड हाई स्कूल जो हुन में असां वॉक कईसीं स्पोर्ट्स पे थी छा पे थी थिए लॉन्ग जंप ॿिया इलाही थींदा हुआ इहो बि यादि आहे हुन खां पोइ हिते जेको ड्रामो थियो ड्रामो कयोसीं ड्रामे में जेका तव्हांखे हीरोइन मिली हेरोइन छा ॿुधायो वरी ख़ुशबू पड़ी आहे कंप्लीट लेडी थी आहे हिन मां अच्छा हुते जेके हुआ हॉस्टल में मुलाक़ात या उन्हनि में मौजूदा दौर जे नाले वारा मिसाल तौरु ग़ुलाम घुरबली उहो प्रेसिडेंट थियो हो बाद में LLC जो ऐं कामिल राजपर जो क्लासमेट हो उहो त शुरू खां ई क्लासमेट हुते लोकल बोर्ड खां ई ऐं ॾाढो एक्ट होशियारु हो ॾाढो ग़ुलाम घुरबली बि होशियारु हो ॾाढी सभु फर्स्ट क्लास हुआ ऐं बाद में प्रेसिडेंट थिया ऐं 66 में आया पोइ त हिकिड़ो फिल्म ठहियो हुते ममताज़ भुट्टे वारनि को सरी हुन में बि आयो हो इंग्लैंड में रहंदो हो सिंधी बलोच पश्तून फ्रंट हा हुन में आयो हो पोइ वरी हिते ई वीचारो गुज़ारियो हार्ट अटैक में तमामु सुठो ऐं ॿियो हिकिड़ो हूंदो हो अच्छा डीपले जा हिकिड़ा रहंदा हुआ मेमण उहे शफ़ीमंद मेमण उमर मेमण ऐं ॿिया 3-4 ॼणा हुआ ऐं उहे ॿुधंदो त बाद में अहिड़ो इत्तेफ़ाक़ थियो जो हुन मां डॉक्टर घणो करे डॉक्टर थिया त जॾहिं मां पॉलिटिकल सेक्रेटरी मूंखे मोकिलियो थर पार्क दौरो कर ॾिसी छा आहे हाल उन वियोसीं त उते शफ़ीमंद मेमण जे मेडिकल ऑफिसर अड़े असांजो कचहरी वचहरी पोइ ॾिसो पोइ बहरहाल ऐं ॾाढा डीपले बाबा ॾाढा होशियारु थिया कुदरत हिकिड़ो त सुहिणा ॾाढा थियनि था डीपले जो माण्हू ॾाढो सुहिणो थिए और तूं या मर्द ॿई ऐं ॿी ॻाल्हि त हुन में खिलणु ॻाल्हाइणु महिमान नवाज़ एॾा थियनि था हे तमामु ॿियनि इलाइक़नि जे मुक़ाबले में उते तंहिं ज़माने में जो कारखानो कोन हो हथ सां ठाहींदा हुआ सॼो उहे कुझु नंढी सप्लाई हा नंढी सप्लाई हुन में हूंदी शुरू उहे बाद में पर जो 50 जे अर्ली 50 में मां ठाहींदी पाण तादल पीअंदासीं ठारे थी जिस्म खे पर हीअ थाधल त कान हुई न हीअ त भंग हुई हाणे भंग सां रोज़ो खुलियो मूंखे अञा इहा ॻाल्हि सम्झ में कान आई आहे त होॾा मज़हब नशो हेॾा नशो ऐं मज़हब ऐं रोज़ो हीअ 3 शयूं वरी दिलि खपे भंग सां रोज़ो खुलण में
पर साईं माण्हू खे ख़बर न हुजे त पोइ त माण्हू ज़हर सां बि पीअंदो खाईंदो रोज़ो खोलींदो ख़बर न हुजे त हीअ त तव्हांखे त थादल उहा तमा करे ॾिनी आहे न ॿुधो न असांखे बि उन्हनि पिया गिलास गिलास करे ॾिनो हूंदसि पीतोसीं तमामु ज़बरदस्त टेस्टी हुई साए रंग जो शरबत जहिड़ो हो ऐं पोइ मालूम थियो त उन्हनि जो 3 रोज़ा हुननि भंग सां खोलिया हुआ हाणे रोज़ा क़बूल थिया कोन थिया मां तव्हां खां थो पुछां इहो हिकिड़ो तमाशो मूं ज़िंदगी में ॾिठो तव्हांखे भंग कयो छा यादि असांखे इहो कयूं त खिल अची असांखे लॻे अच्छा खिली थोरी ॻाल्हि ते खिलूं पिया ऐं जेकॾहिं चवनि था त जेकॾहिं को हुन माण्हूअ खे जेकॾहिं रोअण अची वञे या कुझु त उहो पियो रोंदो रोंदो सुई जाते अटकेसि तो ऐं तो इट वॉज बैड एक्सपीरियंस इट वॉज नॉट पोइ त मूंखे मालूम थियो त हाणे तव्हांखे बि ख़बर हूंदी त चङा भला माण्हू सिंध में मुंहिंजो पीउ हूंदो हो ताज मोहम्मद उन मूंखे ॿुधायो त साईं हीअ जेके अथव सभु भंग खणी था अचनि वज़ीर बि केतिरा अच्छा उहो माण्हू त उन लाइ बि चवंदा आहिनि जेको साईं जो सिंध जो चीफ मिनिस्टर बि रहियो आहे त उनजे बारे में बि चवंदा आहिनि त उहो सिंध जो अक्सर माण्हू भंग पी वियो ऐं इहा बदकिस्मती आहे जो भंग सुठो नशो न आहे हा नशे ते कोन था ॻाल्हायूं वधीक शरई मामला थी पवंदा त बहिराणे इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाई हिकिड़ी वंडरफुल अजीब शइ हुई त अच्छा हुन खां पोइ साईं तव्हां उन उतारे ते वरी न वियो न हुन बाद में कोन वियासीं असांखे ॻाल्हि वणी कान अची फील थियो पर हू मुंहिंजो जेको अलानो दोस्त हो त फ़क़ीर टाइप माण्हू हो ॾाढो सुठो दिलि जो कुशादो ऐं पंहिंजो इम्तिहान बि ॾींदो पास बि कंदो PhD बि करे वियो पोइ ॿियो सॼे शहर खे घुमंदा हुआसीं कॾहिं नमाइश में बीठा आहियूं कॾहिं हिते बीठा आहियूं त टाइम बर्बादु थियो पोइ नुक़सानु कयोसीं अच्छा हिन विच में मुंहिंजो भाउ अनवर नूरानी मक़सूद नूरानी ऐं मुंहिंजो सौटु मुख़्तियार नूरानी ऐं ॿियो मारोट करीम अब्दुल करीम इहे आया इंटर में फस्ट ईयर में दाख़िला अची वरितऊं ॿिए साल गुज़री वियो त उते वरितऊं इहे बि असां गॾु आहे ऐं मुंहिंजो भाउ अनवर तमामु ज़बरदस्त माण्हू अनवर ते पोइ ॻाल्हाईंदासीं अनवर जो रोल आहे अॻिते हली 4 मार्च में वॾो अनवर ज़बरदस्त डॉक्टर थियो ऐं यूरोलॉजिस्ट थियो त वॾा ऑपरेशन कई ॿिया टे इलाही ऐं सभिनी भेण भाउ सां तमामु बैलेंस क़िस्म जो माण्हू हयात आहे न मूंखे ख़बर आहे पर अदी डॉक्टर ख़ुर्शीद नूरानी जो पापा जो मुड़ुसु आहे न हुनजो उहो सुल्तान सिद्दीकी हुनजी सिस्टर ला आहे मदर सिद्दीकी जो आहे त इहा बि जोड़ी ज़बरदस्त पर अनवर जी ज़बरदस्त असां फैमिली में ॾाढो हिन माण्हू जो कंट्रीब्यूशन ज़बरदस्त माण्हू आहे ऐं ॻाल्हाइण जो तमामु हिकिड़ो ज़िंदा दिलि खिलाईंदो कंदो चर्चाई पोइ ॾाढो मज़ेदार माण्हू आहे ऐं हिमत हौसले वारो बि ॾाढो त बहरहाल इहो त माण्हू हुतां थियो ऐं इहे माण्हू ॿुधायोमांव त हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी त तव्हांखे ख़बर आहे त पामिस्ट्री मूंखे हिनजी मूंखे हुई टच लॻी वई हुई पामिस्ट्री खां मुड़ुसु कोन उहो मां पढ़ंदो रहियुसि हिकिड़ो छोकिरो हुजे जाफ़री नवाबशाह जो उहो बि नवाबशाह सां गॾु मूंसां आयो हिते जाफ़री जो हथु ॾिठोसीं जाफ़री जो हथु ॾिसां त हुन में हिकिड़ो ज़िंदगी जे लीक ते हिकिड़ो कारो तिर अड़े मूं चयो यार हीअ पंहिंजो हाणे तूं ख़्याल सां हलिजांइ ऐं पंहिंजो हीअ त पंहिंजो गोलीअ सां मरण जी निशानी आहे हाणे छा हूंदो त जेकॾहिं तव्हांखे ब्लू स्पॉट आहे लाइफ लाइन ते ब्लू स्पॉट आहे माना तव्हांखे पॉइज़न कयो ब्लू जो कपिड़ो पाए वेठा आहियो ब्लू स्पॉट माना त ज़हर पॉसिबिलिटी ज़हर अदा कुझु अर्सो थियो 2 या 3 महीना उन माण्हू पाण खे शूट करे छॾियो अलाए उनखे मुंहिंजी ॻाल्हि जेके इम्पीटस हो अलाए छा उनजो इश्क पियो हलियो रुॻो पोइ हुनजी हुई बाज़ार जी का हुई
उन सां उनजो भाउ सां एग्री न पियो लाइन पार हैदराबाद जे इलाइक़े जी हा का हुई या माण्हुनि खे लॻी थो वञे मोहबत थी हा वञे कंहिंसां बि थिए मोहबत छा बाबा आहे? मोहबत जो को आहे कोन्हे को किथे बि थी वञे सो उन जो भाउ इनकार कयो त मां इहा शादी तुंहिंजी न कराईंदुसि इन ई ग़म में इन में सदमे में मारे हिकिड़ो अहिड़ो ॿियो बि वाक़ियो थियो त मां चवंदो त इहे कुझु इहे सभु मूंखे ॾुख आहे त मां मुंहिंजे हिन सां ॿारणी करे न चवां छो त हिनखे एॾो हुनखे न मिले हा ज़हन में इहा ॻाल्हि न अचे हा न पर पोइ ज्योतिषी कंदा जो आहिनि ॿुधाईंदा जो आहिनि ख़बर ईअं न करणु घुरिजे त ईअं मारींदे मरंदे ईअं न इम्कान आहे बाबा ख़्यालु कबो लाइफ जे बारे बाबा में ख़्यालु कबो हीअ जो आहे त हुते हमिलो थी सघे थो बचाए कजांइ परहेज़ जा ख़्याल तरीक़ा सां हलंदो कर ईअं हलंदो कर इहा ॻाल्हि ईअं कजे हा ऐं हमेशह पॉमिस्ट्री में इहो चइबो त बाबा हिन जो इम्कान आहे इहो तब्दील थी सघे थो हा सर्टेन न हूंदो सो हाणे आयासीं हीअं तव्हांखे ॿुधाइनि सभु ॻाल्हियूं अच्छा फज़ला कुरैशी ऐं होॾां ॿियो अब्दुल अंसारी सेनेटर उहो हुनजो वाइस प्रेसिडेंट आहे त जेके नाले वारा माण्हू बाद में थिया उहे बि हुन सां गॾु हुआ ऐं काज़ी जी जेका जमायत हुई ईअं खणी चओ त जीअं जेम सैद जी शुरूआति इहा कई क़ौमी तहरीक पर इहा लिकल छुपियल हुई बज़म सुफ़ाए सिंध अदबी संगत लिक छुप में बि जहिड़ी हली हिन माण्हू फस्ट ओपनली मिडिल क्लास खे अप्रोच कयो अथसि स्टूडेंट में इहा हिन जी वॾी कंट्रीब्यूशन आहे जेका हिनखे मिलणु घुरिजे हिन सिंध जे मिडिल क्लास जेके उभारण जी कोशिशि कई ऐं प्रैक्टिकली अमली तरह मासिस में जहिड़ो पहिरियों दफ़ो माण्हू हुई किताब हुन खां पोइ असां कयोसीं उहा त चोथी उहा त वॾी तहरीक थी पई ऐं पोइ ॿिए साल वरी असां हुते हिकिड़ी जॻह किराए ते वरिती जंहिंमें अनवर बि रहंदो हो आउं रहंदो हुउसि ऐं उते टने वाली मोहम्मद उहो ज़मानो अजीब हो उन वेले ॿाराणी कई असांजे नौकर बिलाल हूंदो हो मटियाली जो उते वॾो जहिड़ो थी पियो फेरोज़ हो हुन खां मस्ती कंहिं सां कई हुनजे करे वरी माण्हू अची गॾु थिया पोइ काउंसलर अची वियो ॾाढो गंद थियो हुते हूंदो हो फेरोज़ सिद्दीकी उहो एम ए पढ़ंदो हो एम ए में पोइ बाद में एम ए कई इकोनॉमिक्स में उहो मूंखे यूनिवर्सिटी वठी वेंदो हो ऐं यूनिवर्सिटी में मिलाईंदो हो हमेशह सिंधी सां मिलाई ॿियनि सां मिलाई टियनि सां जेको हुआ हुन ज़माने में शायदि जेल अञा सां मुलाक़ात कराई उहो चलतो फिरंदो वॾो फिलासफर टाइप माण्हू हो ॾाढो अकुलमंद हो काज़ी फेरोज़ बाद में लेक्चरर थियो हाणे ख़ुदा ॼाणे हिनखे थी आहे मुंहिंजो सुठो दोस्त तमामु असीं गॾु वेंदा हुआसीं हर संडे ते वञी फिल्म ॾिसंदा हुआसीं पोइ टॉमी शेयर थींदो हो अमेरिकन स्टाइल बाबा तूं विञाए वेही पंहिंजा मुंहिंजा ई हिन जा पैसा ॿई गॾु ॿोली खाधो पीतो सभु हुन में त इहो बि हिकिड़ो चङो टाइम हो पर पढ़ाई वारे मामले में पोइ थी पइजी असां हाणे साईं हाणे थियो इहो हाणे तव्हां इंटर लाइ वरी इंटर करे मोटी आयो करे न सघियो हाणे हिकिड़ी साई वठूं बिल्कुलु वठो तव्हांखे नवाबशाह मां वरी था पेश कयूं आवाम जे अॻियां नाज़रीन असां सां गॾु रहिजो जनाब मसूद नूरानी साहिब सां सॼियूं ॻाल्हियूं जारी आहिनि हिकिड़ी साई खां पोइ वरी था मिलूं